मुल्क जी सब खां वडी आम चूंडनि दौरान सिंध, पंजाब, केपी के समेत मुख्तलिफ इलाइक़नि में झेड़े दौरान केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। पंजाब जे इलाइक़े गुजरांवाला, चकवाल ऐं सादिकाबाद में मुख्तलिफ सियासी पार्टियुनि जे कारकुननि विच में झेड़े दौरान 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े लकी मरवत में ॿिनि सियासी पार्टियुनि जे कारकुननि विच में झेड़े जे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कराची जे NA 232 में सियासी पार्टी जे कारकुननि पारां सरकारी मुलाज़िमनि ते तशद्दुद करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर जो चवणु आहे त हिकु सियासी पार्टी जो उम्मीदवार मथनि तशद्दुद बाद मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। सरहाड़ी भरिसां UC हबीबुल्ला कीरियो जी पोलिंग स्टेशन हाजी मेवो ज़रदारी में PPI GTA जे एजेंटनि में छेड़ो थी पियो, जंहिंखां पोइ पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई। नवाबशाह में NA 207 जे PTI उम्मीदवार सरदार शेर मोहम्मद रिंद पारां LBOD वाबडा कॉलोनी जे पोलिंग स्टेशन नंबर 10 ते पहुची अमले खे यरग़माल बणाए छॾियो, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थियल आहे। नाज़रीन, अहम ख़बर खे ॾींदा हलूं त सांगड़ वेझो बोबी पोलिंग स्टेशन में पीपल्स पार्टी ऐं GTA उम्मीदवारनि विच में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ॿिन्ही पार्टियुनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़वार अली बलोच। जी ज़वार अली, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ वेझो बोबी में मुबीना तौर पोलिंग स्टेशन ते झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 GTA जा कारकुन जॾहिं त 4 पीपल्स पार्टी जा कारकुन सख़्तु ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। ज़ख़्मियुनि खे सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जॾहिं त इहो बि ॿुधायो पियो वञे त ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि जी हालत सीरियस हुअण करे ॻणती जोगी हालत में नवाबशाह रेफर कयो वियो आहे। जी।